अरे घूंघट छो कटी आई है? मम्मी तव्हां ई त चवंदा आहियो कि कोई बि वॾो अचे त रवो खणंदी कर। राजा ॿियनि खां चवंदी आहे न, भाउ खां थोरे केरु घूंघट कंदो आहे। ठाहे दुपट्टो ठाहे। जी। ये छा अथसि? हे छा जा नाटक आहिनि? छा थिए? हे छा थियो थी? कंहिं मारियो? भैया घड़ी घड़ी ॾाजे जी घुर कंदा आहिनि। मूं मना कयो त हिननि कूड़ थी ॻाल्हाए। मां कुछ भी न कयो थी बस भाऊ ये कूड़ थी ॻाल्हायव। ईअं ई कूड़ ॻाल्हाईंदी? असां कॾहिं पैसो न घुरियो हिन खां। छा कयो थी मुंहिंजी भेण खे? ईअं ई थी रोए? छा कयो अथसि हिन खे? मां हथ बि न लॻायो थी बस भाऊ तव्हांजे भेण खे। कमलेश पुट छॾियो छोकिरे खे। मुंहिंजी भेण खे कुझु कयो मां टंगू भनी छॾींदुमि तोखे। नाटक अथव हिन ये। पुलिस खे घुराईंदी? पुलिस पुलिस खे घुराईंदी?